जी मोज़ूज़ ख़वातीन व हज़रात, एक स्पेशल अनाउंसमेंट ये आहे त सवेर असगर खोसो साहब कुछ पंहिंजो फन ॾेखारे वियो, पर अञा हिकिड़ो ॿियो फन हुनजो रहियल आहे जेको असां चाहींदासीं त स्टेज ते अची करे उहो बि तव्हां साम्हूं पेश करे। त ही उहो वाइल फनकार आहे जेको कॉमेडी त करे थो पर ॻाए बि अथो, साण गॾु गॾु ॻाए बि अथो ऐं घणनि फनकारनि जी रोज़ीअ ते लत बि ॾेई छॾी अथई। सो अवां जी भरपूर ताड़ियुनि में हिकिड़ो गीत ॿुधाइण लाइ अची रहियो आहे असगर खोसो। अबा माइक लिया दुआ कयो मां हिकिड़े ॾींहं जो सीएम थियां, तव्हांखे गुरबत ख़त्म करे ॾियां। खुदा जो कसम टोटल गरीब समूह ते घुराए, छेला कोरमा कलेजा खाराए, आख़िरी में ड्राइवर खे चवां जहाज़ जे तरे जो बटण खोल त सभु कुझु गुरबत ख़त्म। अबा मां बानो आ तुझो, तू खुश आ अबा? सदको वञे मौला हयाती जी। गामू जे सईता सभई वाह करो, सभई छा तारीफ कया तुझे नेड़न जी। गामू ये शायर आपके नाम है, आपके नाम है। छा तारीफ कया तुझे नेड़न जी, छा तारीफ कया तुझे नेड़न जी। तो मां धप अचे थी छेड़न जी। रलजी करे सभई ताड़ियुनि जो साथ ॾींदो, रलजी इंजॉय कंदासीं। तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं तव्हां बर्दाश्त कयो। हथ मिथ करे सभई मिली करे बजी नगरी जान ये लतीफ साईं सोनो
लख तो तू पायो बड़ी मेला नसीब बन जा 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 बोला खुश में दो ॾाढी महिरबानी खोड़ सारी ताड़ियों अजगर को सिंगला हिकिड़ो ऐलान आहे BBM 157 गाॾी जो नंबर आहे जेकॾहिं उहो हटाईंदो त ॿियूं गाॾियूं निकिरी सघंदियूं BBM 157 केजी गाड़ी आहे जेकॾहिं नंबर रिपीट गुलशन भाई कंदो त जंहिंजी गाड़ी आहे उहा पार्टी हटाए छॾियो BBM 157 जंहिंजी बि गाॾी आहे साइड करे ग़लति जॻह ते बीठी आहे खैर ये हिकु भेरो ताड़ियूं थी वञनि त असीं हिन महफ़िल जे महिमान ख़ासि खे घुरायूं हिकु भेरो भरपूर ताड़ियूं थी वञनि खोड़ सारी ताड़ियों भरपूर जोश सा लॻे थो थकिजी पिया आहियो जोश ना है तव्हांजे ताड़ियुनि जे गूंज में असीं दावत ॾींदासीं सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी साहब खे खोड़ सारी ताड़ियों आगा सिराज दुरानी साहब के लिए नॉमिनेशन आहे बहितरीन मूसीकार जी Nomination for Best Music Director. Nominations for Best Host Sports Program. Mujahid Solan. Music Director. म्यूजिक डायरेक्टर मुंहिंजे ख्याल में एनिमेशन देर थी करे इन करे असीं लिफ़ाफ़ो साईं आगा सिराज साहब जे हथ में था ॾियूं त उहो ऐलान कंदो त बहितरीन मूसीकार केरु आहे Green Music Director. साईं माइक के सर साईं इरफान समोसा. इरफान समो. खोड़ सारे ताड़ियों इरफान समो के लिए तमाम बेहतरीन म्यूजिक डायरेक्टर आ खोड़ खोड़ मुबारक हो इरफान भाई ताएंगे नेक्स्ट कैटेगरी आ बेहतरीन सिंगर अवामी सिंगर बेहतरीन अवामी सिंगर आई नॉमिनेशंस नॉमिनीज आए नॉमिनेशन ना है डायरेक्ट आगा साहब ही भी ऐलान करना मुमताज मोलाई. मुमताज मोलाई ममताज मोलाई जिते भी हुजे से अचे ममताज मोलाई मुमताज मोलाई के मुबारक हूँ खोड़ खोड़ मुबारक हूँ आशिकनि जो तर्जुमान आहे हिन जो राग बि ॿुधबो
सूफी ओपेरा सिंगर। बेहतरीन सूफी ओपेरा सिंगर। सारा पीटर ताहिर आरई साहब के अर्ज आए त ताहिर साहब जगह आए तो ताहिर साहब अची सारा पीटर जो अवार्ड वसूल कनि। ताहिर आरई साहब अमीन मांझोठी वजंदो। सारा पीटर जे बिहाफ ते हनीफ मांझोटी अवार्ड वसूल कंदा। आगा सिराज दुरानी साहब अवार्ड ॾींदा। सारा पीटर जो अवार्ड आहे ऐं हनीफ मांझोटी सारा पीटर जो हनीफ मांझोटी। थैंक यू। सिंधी मीडिया में बिजनेस प्रोग्राम घट थींदा आहिनि। हिकिड़ो ई नौजवान आहे जेको बिजनेस प्रोग्राम कंदो पियो अचे। असीं आगा सिराज साहब खे चवंदासीं त नालो जेको आहे त अनाउंस कयो। बिजनेस प्रोग्राम जो बेस्ट विनर ज़ुहैब काका। ज़ुहैब काका जिते भी आए बिजनेस प्रोग्राम बेस्ट होस्ट बिजनेस प्रोग्राम ज़ुहैब काका। ज़ुहैब काका अवेलेबल आहिनि। असांजी आवाज़ ॿुधनि पिया था अचनि। वरी वरी मुबारक ज़ुहैब काका तव्हांखे। हाणे नेक्स्ट कैटेगरी आहे बेहतरीन डायरेक्टर सकाफ़ती प्रोग्राम एंड उनजा विनर आहिनि साईं आगा साहब अनाउंस कंदा। नवीद सोलंकी साहब। नवीद सोलंकी जिते भी आए। नवीद सोलंकी सकाफती प्रोग्राम बेहतरीन सकाफती प्रोग्राम नवीद सोलंकी। नेक्स्ट स्पेशल ही भी अवार्ड आए घट असां वटि स्पोर्ट्स ते ध्यान ॾिनो वेंदो आहे। बेहतरीन स्पोर्ट्स होस्ट प्रोग्राम राहे बब्बर जिते भी आए स्टेज अचे। राहे बब्बर खोड़ मुबारक हो ज़ुहैब काका। गुलशन साहब हाँ नेक्स्ट कैटेगरी है बेहतरीन डायरेक्टर मॉर्निंग शो। नॉमिनीज आए हुन बेहतरीन मॉर्निंग शो डायरेक्टर जी नॉमिनीज आए नहीं डायरेक्ट आगा साहब अनाउंस आगा साहब पुछनि पिया छो सिंध ऐं सिंधियुनि जी तस्बीह पियो सोरी चयुमि हाणे पिछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत आहे। बुखारी सिंधू नंदी सदा क़ाइम न कौसर जी न हूरन जी न जन्नत जी ज़रूरत आहे। दोस्तों मां सिर्फ़ु एतिरो चवणु चाहींदुसि हिकु त गुलशन शेख साहब जन हीउ जेको क़दम खयो ऐं उन्हनि सां गॾोगॾु सकाफ़त खाते वारे जेको ताउन कयो आहे उन ते मूंखे मुबारकूं ॾियां थो। बाक़ी स्पोर्ट्स जे हवाले सां साईं सिराज दुरानी साहब जन बि हिते बीठा आहिनि ऐं ख़ुशकिस्मती सां उन साॻे ई ज़िले सां मुंहिंजो बि वास्तो आहे। पर 72 साल थी चुका आहिनि हिकिड़ो बि सिंधी क्रिकेटर असांजी क़ौमी टीम में शामिल थी न सघियो। असांजी सिंध जा कोड़ी जा बहितरीन रांदीगर आहिनि पर हिकिड़े बि रांदीगर खे क़ौमी टीम में शामिल न कयो वियो आहे। अहिड़े नमूने भंजवटी आहे हॉकी जे हवाले सां टंडो जाम आहे ऐं ॿिया इलाइक़ा आहिनि
जिथे किथे असांजा रांदीगर मौजूदु आहिनि असांजा जेको आहे सो मल जा जेके रांदीगर आहिनि तमामु वॾे पैमाने ते जेकर उन्हनि जी सपोर्ट कई वञे त उहे अॻिते अची सघनि था। मां तक़रीबन 10 सालनि खां वठी सिंधु हुकूमत खे ख़ासि तौर इन तरफ़ जेको आहे रांदियुनि जी तरफ़ ध्यानु छिकाईंदो रहियो आहियां ऐं अॼु बि साईंजन जे आॾो मां साॻियो ई अर्ज़ु रखां थो त ॿेली सिंध जी वारसी कयो, सिंधी नौजवाननि जी वारसी कयो, सिंधी रांदीगरनि जी वारसी कयो। महिरबानी। थैंक यू वेरी मच। जिते कैटेगरी अनाउंस थियल हुई बेस्ट मॉर्निंग शो डायरेक्टर ऐं उन्हनि जा विनर आगा साहब अनाउंस कंदा। मुमताज कंदर साहब। मुमताज कंदर KTN जा मॉर्निंग शो डायरेक्टर। मुमताज कंदर स्टेज स्टेशन। मुमताज कंदर जे लाइ खोड़ से तालियूं वॼायो। नेक्स्ट कैटेगरी आहे बेस्ट होस्ट लाइव शो मेल। अवार्ड गोज टू अवार्ड आगा साहब अनाउंस करना। मजर सेठार साहब। मजर सेठार। मजर सेठार। मजर बताइयूं। हाणे आहिस्ते आहिस्ते वॾे अवार्ड्स जूं कैटेगरियूं अचनि पियो ऐं मज़र भाई कुझु चवंदो पंहिंजे फैंस खे, पंहिंजे व्यूअर्स खे। Sir, thank you. Can I have 2 minutes? Aga Saab, thank you so much. Roshan Saab, thank you so much. Thanks so much. And it's a long journey. It's a very, very long journey. And I can't explain. I would say. So, love you all. I would say. Thank you so much for being with us. Thank you so much for being my friends are my fans. And I do believe on a dreams. And I'm a dreamer. I believe. Thank you so much, Gulshan Sheikh. Thank you so much, everyone, for being with me. Thank you so much, Ali Gadwar Saab. You always support me. There are so many people behind me. They always support me. Kashif Haghani, Mohammad Taqazi, Tanir, a lot of people behind me. They always support. Anita, thank you so much for my co-host. You didn't get award, but finally we can share it. Thank you so much. थैंक यू। मुबारक खोड़ खोड़ वधायूं मज़र तोखे। यू डिज़र्व इट। ऐं हाणे नेक्स्ट कैटेगरी जेका आहे उनजो मां बि मुंतज़र आहियां त उनजो विनर केरु आहे। ऐं असांजी शोबिज़ इंडस्ट्रीअ में तमामु वॾी कैटेगरी हूंदी आहे बहितरीन ड्रामा डायरेक्टर ऐं हिन जो नॉमिनीज़ आहिनि न लाइन नॉमिनीज़ न आहिनि। बहितरीन ड्रामा डायरेक्टर जो नालो अनाउंस कंदा आगा साहब। हुसैन शेख साहब। हुसैन शेख जिते भी आए स्टेज पे शेख हुसैन शेख। हुसैन शेख। वाह हुसैन। हुसैन शेख जे लाइ खोड़ सारियूं वधायूं। तमामु आर्ट सुठो डायरेक्टर आहे, आर्ट डायरेक्टर आहे। हिकिड़ी कैटेगरी आहे पोइ वरी स्पेशल अवार्ड्स ॾांहुं हलंदासीं। स्पेशल अवार्ड मॉर्निंग शो। स्पेशल अवार्ड फॉर मॉर्निंग शो ऐं हुनजो नालो अनाउंस कंदा आगा साहब। ज़ीशान मंगी साहब। ज़ीशान मंगी जिते भी आए स्टेज पे अचे। ज़ीशान मंगी। ज़ीशान ज़ीशान किथे आहे? ज़ीशान ज़ीशान मंगी। हाणे हिकिड़ो आम अवार्ड आहे। अवार्ड वॾो, शख़्सियत नंढड़ी, कमु वॾो। वाह वाह।
बेहतरीन चाइल्ड स्टार जो अवार्ड आए अंस अली। अंस अली बेहतरीन चाइल्ड आर्टिस्ट। वाह, मुझो हीरो। इहा हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई हूंदी आहे चाइल्ड आर्टिस्ट जे लाइ त ॿिया चाइल्ड उहे ॿिया ॿार अचनि ऐं ड्रामा इंडस्ट्रीअ में पंहिंजो किरदारु अदा कनि। हाँ आम कैटेगरियूं थोड़ी डर ॾिजे, थोड़ो उन्हनि जे जेको आहे त दिलि में अञा धड़ धड़ वधे। स्पेशल अवार्ड आहे परॾे खां कही आयो आहे। उहो अवार्ड हासिल करण जे लाइ परॾे में सकाफ़ती सरगर्मियूं हुजनि, अदब जी ख़िदमत हुजे, ॿोली जी ख़िदमत हुजे ऐं सिंध जी महिमान नवाज़ी हुजे। त स्पेशल अवार्ड आहे डॉक्टर सलीम शेख, दुबई खां आयो आहे अवार्ड हासिल करण जे लाइ। डॉक्टर सलीम शेख। डॉक्टर सलीम शेख सिंधी सकाफ़त खे उजागर करण परॾे ते इहा हिकिड़ी वॾी एफर्ट हूंदी आहे। कॉन्ग्रेचुलेशन तव्हांखे। इन खां पोइ पाण ज़राअत ॾे बि हलंदासीं। पाण हाणे हारपे ॾांहुं हलंदासीं, ज़राअत ॾांहुं हलंदासीं। सदाई करीमत सिंध सरकार दोस्त मिठा दिलदार आलम सवाबाद करी। सभ खां पहिरियों मां भाउ गुलशन खे लख लख मुबारकूं ॾींदुमि। मुंहिंजी लाइफ में सिंधियुनि जो अवार्ड शो पहिरियों दफ़ो एॾो वॾो शो ऐं एॾा वॾा अदाकार, एंकर, एक्टर्स ऐं राइटर, उन खां पोइ सियासी शख़्सियतूं, समाजी शख़्सियतूं ऐं हेॾो भरपूर ज़बरदस्त प्रोग्राम करण ते मां भाउ गुलशन खे लख लख मुबारकूं ॾींदुमि। असां बि पंहिंजे वसार दुबईअ में जेतिरी असांजी ताक़त आहे छो त असांखे सरकारी सपोर्ट न हूंदी आहे, असां पंहिंजे माना घणा ॾेई करे, पंहिंजे हड़ा ॾेई करे अहिड़ा प्रोग्राम कंदा आहियूं। पर हे प्रोग्राम तमामु वॾो आहे। पर असां बि दुबई में सकाफ़ती प्रोग्राम कंदा आहियूं। जेके बि दोस्त ईंदा आहिनि उन्हनि जी जेका महिमान नवाज़ी थींदी आहे वेलकम कंदा आहियूं। जॉब हूंदियूं आहिनि त जॉब ॾियाराईंदा आहियूं दोस्तनि जूं। जेतिरो असांखां थींदो आहे सिंधी माण्हुनि लाइ उहो असां कंदा आहियूं। सो हाणे वधीक टाइम नथा वठूं, पर वरी बि लख लख मुबारकूं भाउ गुलशन खे जो एॾो ज़बरदस्त प्रोग्राम थियो। थैंक यू वेरी मच। डॉक्टर सलीम शेख जे लाइ खोड़ सारी तालियूं। हिकिड़ी अनाउंसमेंट कंदासीं, उन खां पोइ थोरो आगा साहब खे साई ॾींदासीं। पाण पोइ आशिक़नि जे तर्जुमान ॾांहुं बि हलंदासीं। नेक्स्ट कैटेगरी आहे बेहतरीन होस्ट सरयाज़ गात। मुबारक तव्हांखे वॾी वॾी। खोड़ वधायूं अयाज़ गात जे लाइ। ताड़ियूं वॼायो अयाज़ गात जी। आगा साहब खोड़ तव्हांखे थक वधाईंदासीं। तव्हां वियो त वरी ॿ टे मूसीक़ी हले। उन खां पोइ आख़िरी मेन जेके अवार्ड आहिनि उहे अव्हांजे हथनि खां जेके जी थोरो वियो त ॿीहर तकलीफ़ ॾींदासीं तव्हांखे। आगा सराज दुरानीअ जे लाइ, स्पीकर असेंबलीअ जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं वॼायो। यंग सिंध अवॉर्ड्स मां एतिरो चवंदुमि त गुलशन शेख खां परमिशन इजाज़त वठी त इहा असांजी सिंध हुकूमत आहे जंहिंजे करे यंग सिंध अवॉर्ड असांजी सिंधी ॿोली, असांजी सकाफ़त को उजागर करण जे लाइ उन्हनि जी हौसला अफ़ज़ाईअ जे लाइ इहो क़दम खयों आहे। त हिन जो सॼो क्रेडिट असल में शहीद राणी बेनज़ीर भुट्टो खे थो वञे। ऐं अॻिते हाणे 18 अक्टूबर जा शोधाब अचनि था शहीद राणीअ जे लाइ, जंहिंजे करे अॼु हिते सिंध हुकूमत आहे। सिंध हुकूमत जे करे यंग सिंध अवॉर्ड आहे, त सॼो क्रेडिट शहीद राणीअ खे थो वञे। हुनजे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं वॼायो शहीद राणीअ जे लाइ। अवामी रागी ऐं आशिक़नि जो तर्जुमान, हुन लाइ हिकु भरपूर ताड़ियूं थी वञनि त तव्हांखे ख़ूबसूरत कलाम ॿुधाइण लाइ थो अचे। आशिक़नि जी ओताक अलॻि थींदी आहे। आशिक़ो ताड़ियूं वॼायो त तव्हांजे तर्जुमान खे घुरायां। हिकु भेरो भरपूर ताड़ियूं थी वञनि मुमताज़ मौलाई जे लाइ। मुमताज़ मौलाई।
और सारे तालियों मुमताज़ मलाई जे लाइ। एक बेरो ॿीहर असीं सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी साहब खे तकलीफ़ ॾींदासीं त उहे स्टेज ते अचे असांजे उन सिंधी शोबिज़ जे शख़्सियतुनि खे
मानाइते ऐं शानाइते अंदाज़ सां मञता ॾियनि एवार्ड ॾियनि त हाणे पाण असीं दिल जूं धड़कनूं हाणे गुलशन साहब तेज़ थी वेंदियूं छो त हाणे आख़िरी मेन अवॉर्ड्स खे अचनि पिया। त सुबुह जो एवार्ड जेको आहे त इन्हनि जो ऐलान सुबुह जो कबो ऐं ज़बरदस्त हाणे आइकॉन जो अवॉर्ड मिलियो आहे ज़फर मुबारक खोड़ खोड़ तोखे। हाणे पाण हलूं था थोरो कॉमेडी ॾांहुं। कॉमेडी जो मूड आहे हथ खणी ॿुधायो न आहे बसि हेॾे अवॉर्ड ॾेई ॾियूं था असां हिकिड़ी जोड़ी आहे हुनखे ट्रोल नथा चाहियूं सम्झी त विया हूंदव असीं उन्हनि खे ट्रोल नथा चाहियूं हिन करे असीं उन्हनि खे एवार्ड बि कठे ई ॾींदासीं मतां असीं एवार्ड में हिकिड़े खे ॾेई छॾूं त मतां नज़र लॻी वञनि इन करे असीं इन्हनि खे कढियो अली गुल मला ऐं सुराब सुब्रो खे चवंदासीं त स्टेज ते अचनि स्पेशल कॉमेडी जो एवार्ड हासिल करण जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि असांजे ख़ूबसूरत मुहबती दोस्तनि जे लाइ। अली गुल मला ऐं सुराब सुब्रो जोड़ी सुराब अलीअ खां बग़ैर नथो रही सघे ऐं अली सुराब खां बग़ैर नथो रही सघे ऐं हिक ॿिए जा घर बि हिक पासे में ई लॻा वरिता आहिनि। आगा सराज दुरानी साहब अवॉर्ड ॾींदा अली गुल मला ऐं सुराब सुब्रो खे हिकिड़ो ई अवॉर्ड आहे तव्हां ॿिन्हिनि जे लाइ छो त प्रोग्राम त हिकिड़ो ई कंदा आहियो अलॻि अलॻि न कंदा आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी अधु तव्हां खणिजो अधु सुराब खे ॾिजो। माइक ते कब्ज़ो न ज़ालिमो ताड़ी तो वॼायो असांजे अवॉर्ड ते नाराज़ हुयो था हुसैन शेख खे मिलियो था उथियूं थी ताड़ियूं वॼाए असांखां वधीक सुहिणो आहे उहो वॾी महिरबानी ख़ुशि हुजो। मर्दनि जे समाज में औरतुनि लाइ आवाज़ घटि उथारियो वेंदो आहे पर हुन जे बावजूदि सिंधी मीडिया में कुझु अहिड़ा प्रोग्राम बि आहिनि जेके ख़ुसूसी तौर ते औरतुनि जे हक़नि जे लाइ आवाज़ उथारींदा आहिनि। स्पेशल अवॉर्ड वूमेन इश्यूज़ ते प्रोग्राम हवा जाई सबीन मेमण जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं। सबीन मेमण ॿियो हिकिड़ो अहिड़ो अवॉर्ड आहे जो वीचारो वॾो पंधु करे फ़ासिलो करे ख़ुशियुनि में टहक ॾींदो अचे पहुतो आहे अवॉर्ड हासिल करण जे लाइ। ज़ोरदार ताड़ियूं सबीन मेमण जे लाइ। हिकु अहिड़ो चैनल आहे समूरनि चैनल्स जूं हेड ऑफिसूं कराची में आहिनि पर हिकिड़ो वाहिद चैनल आहे जंहिंजी हेड ऑफिस हैदराबाद में आहे ऐं उन सॼे चैनल खे हलाईंदो आहे उनजे लाइ स्पेशल अवॉर्ड आहे सदाईं क्रिएटिव प्रोग्राम कंदो आहे तारिक ब्रोई जिते बि हुजे अवॉर्ड हासिल करण जे लाइ स्टेज ते अचे तारिक ब्रोई। तारिक ब्रोई जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं तारिक भाई मुबारक। हाणे पाण वरी लिफ़ाफ़नि ॾांहुं हलंदासीं लिफ़ाफ़ा बि ज़रूरी आहे ज़िंदगी में लिफ़ाफ़नि जी बि वॾी अहमियत आहे। वॾा अहम अवॉर्ड सब मुस्तफ़ा वासी असीं कैसेट जी भी कैटेगरी रखी आहे कैसेट जी दुनिया जी हाणे असां हुन कैटेगरी ॾांहुं था हलूं। हीउ लिफ़ाफ़ो आहे बेहतरीन शायर अदबी दुनिया हिन कैसेट जी दुनिया जो बेहतरीन शायर आहे 200 खां 300 एल्बम जेको शाइरी जा कढिया अथई। वहीद हकड़ो साहब वहीद हकड़ो जिते भी हुजे अवॉर्ड हासिल करे वहीद हकड़ो। वहीद हकड़ो जेकॾहिं असांजी आवाज़ ॿुधनि पिया त स्टेज ते वहीद हकड़े जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं वॼायो। वहीद हकड़ो तमामु सुठो सिंगर आहे तमामु सुठो रागी आहे सिंध जो ऐं तमामु सुठो शाइर आहे। हिन ॿिनि लिफ़ाफ़नि खां पोइ 4 लिफ़ाफ़ा आम आहिनि। ॾिसूं था त अॻिते ख़ुशनसीब केरु आहिनि। असीं हलूं था सहाफ़त जी दुनिया ॾांहुं पॉलिटिकल रिपोर्टर सिंधी मीडिया में
सिंधी मीडिया में पॉलिटिकल रिपोर्टर। दो चांडियो साहब। दो चांडियो किथे विया आहे अची अवार्ड हासिल करे। दो चांडियो। दो चांडियो। केटीएन जो जेको भी को दोस्त आहे वो अवार्ड हासिल करे सके। ममताज कंदर जे करे ते आहे। ममताज कंदर जे करे मुंहिंजी आवाज़ ॿुधनि पिया मॉर्निंग शो जो डायरेक्टर त ममताज कंदर अचनि ऐं दो चांडियो जो अवार्ड वसूल कनि। केटीएन में केरु अवेलेबल आहे? इन्वेस्टिगेशन रिपोर्टर ताज़ो जो आहे त सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो बि सिंध देश जी वायरल थी हुई जेका अथर जी रिपोर्ट हुई ऐं अथर जी रिपोर्ट ते हुन अथर जो हाल ॿुधाईंदे रोई ॾिनो त इन्वेस्टिगेटिव रिपोर्टर आहे अख्तियार खोखर। अख्तियार खोखर लाइ ताड़ी थियो। अख्तियार खोखर जो अवार्ड हासिल करण लाइ ईंदो साईं अब्दुल रज़ाक सरोई साहब। इन्वेस्टिगेटर रिपोर्टर इख्तियार खोखर। ज़ारा कहिड़ी शइ गुम थी वई थी? पाण मूसीक़ी हलूं पोइ ही 4 जो बाद ऐलान करियूं। अञा 4 ॼणनि लाइ पाण मां ज़ारा पूरो उम्मीद आहियूं करे छॾियूं। पोइ हिकु मिनट मूसीक़ी ॿुधो। पहिरियां हिकिड़ो स्पेशल अवार्ड आहे। आवाज़ टीवी तां पहिरियां अहिड़ो प्रोग्राम सिंधी मीडिया में पहिरियों भेरो हलियो आहे। कहिड़ो प्रोग्राम थी सघे थो? कहिड़ो? त स्पेशल अवार्ड आहे कॉमेडी क्लब लाइ। पूरी टीम खे दावत आहे स्टेज ते कॉमेडी क्लब जे लाइ। सॼी टीम अचे स्टेज ते। समूरी टीम कॉमेडी क्लब जी समूरी टीम खे दावत आहे त उहे स्टेज ते अचनि ऐं स्पेशल अवार्ड कॉमेडी क्लब जो जेको आहे वसूल कनि। गामो सिंधी मीडिया तमाम मोस्ट सीनियर अदाकार हैदर कादरी अवार्ड वसूल कंदा। नवेद सोलंकी, हनीफ मांजोटी, अमीन मांजोटी, सॼी टीम आई आहे माशाल्लाह। अवार्ड हिकिड़ो ई आहे। अवार्ड वसूल कंदा सॼी टीम ऐं खोड़ सारियूं ताड़ियुनि सां गॾु ताड़ियूं वधायो हिननि जे लाइ, सॼी टीम जे लाइ, आवाज़ टीवीअ जे हिन टीम जे लाइ जंहिंजी महिनत सां इहो अॼोको प्रोग्राम में वॾी पार्टिसिपेशन आहे हिननि जी। हिकु अहिड़ो ई स्पेशल प्रोग्राम आहे उनजे लाइ बि स्पेशल अवार्ड आहे। असीं हिन कॉमेडी क्लब जो जेको डायरेक्टर आहे ताहिर आरई साहब आहे। उनजी तख़लीक़ आहे, उनजी सोच आहे, उन सां गॾु हैदर कादरी जी सोच आहे। सिंधी मीडिया जो बहितरीन प्रोग्राम फ़िक्री सवाल, सिंध टीवी जो फ़िक्री सवाल बहितरीन प्रोग्राम जो अवार्ड हासिल करे थो। शोएब कुरैशी के चवंदासीं त हू अचे अवार्ड हासिल करे। शोएब कुरैशी साहब। आवाज़ टीवी जो डीएम डायरेक्टर न्यूज़ शोएब कुरैशी साहब। सारे शो में ट्रीट है। सॉरी सिंध टीवी। एप्रिशिएट कयो। नेक्स्ट 4 अमीन के चंदुस त हिननि जी जेको आहे न त एनिमेशन हलाइण ज़रूरी आहे। एनिमेशन सर आखिरी 4 रन तकलीफ माफ करो। चई लिफाफन में केर खुश नसीब थी सके। केर खुश नसीब पर उम्मीद है पंहिंजे अवार्ड्स जे लाइ। केड़ो खुश नसीब आहे वो? अवार्ड्स खुश नसीब हुआ है इन चई लिफाफन में कंहिंजी क़िस्मत। गामो खे ज़रूर मिलंदो अवार्ड ऐं ॿिया केर आहिनि जेके मां हथ खड़ो मुंहिंजो हथ मथे आहे। मां पूरी उम्मीद आहे। ॿियो केरु पूरी उम्मीद आहे पंहिंजे अवार्ड्स जे लाइ? हिकिड़ी सुठी शइ आहे, पॉजिटिव शइ आहे। हैदर कादरी न आहे।
पूरी भी नहीं मुस्तफा अब्बासी ठाराया चौहान करा बुला लो जल्दी यार नहीं, नहीं। प्रोग्राम हो रहा है जल्दी बुलवा लो जल्दी मुश्ताक सरकी साहब बैठो जल्दी जल्दी क्यों टाइम ना साहब के वजण वा दुनिया टीवी अञा क्राइम रिपोर्टर जो आहे क्राइम रिपोर्टर मुश्ताक सरकी अच्छा मुश्ताक सरकी जी तमाम सुठी ॻाल्हि आहे गुलशन शेख साहब तव्हांखे ख़बर हूंदी त न अहिड़ो इंटरनेशनल या नेशनल हुन में सहाफ़त में हलियो थो वियो आहे पर सिंधी माण्हू ईअं अञा ताईं विसारियो कोन अथसि सिंधी आर्टिस्टनि खे सिंधी फनकारनि खे सिंधी अदाकारनि खे सिंधी शाइरनि खे उन्हनि जे लाइ अञा बि आवाज़ बुलंद कंदो रहंदो आहे रिसेंटली तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि जे लाइ त मां चवां थो मुश्ताक सरकी जे लाइ स्पेशल एप्रिसिएशन में हिकिड़ी ताड़ियूं वॼायो मुश्ताक सरकी जे लाइ अञा ताईं इन सिंधी क़ौम जे लाइ ख़िदमतूं कयो मां अक्सर इन जी स्टेटस वग़ैरह ॾिसंदो रहंदो आहियां ओके एनिमेशन वारो अची वियो पाण पहिरियां मेल ॾांहुं हलो तव्हां ॿुधायो पहिरियां बेस्ट अदाकार बहितरीन अदाकार मेल जे लाइ वञूं या बहितरीन अदाकारा फीमेल जे लाइ वञूं हाँ फीमेल खे ॿुधायो ताकि फीमेल सभु तव्हां निकिरी वञो बाक़ी पोइ मेल बचनि Nation for And nominees, so nominees are Agriculture Group. ये आई थिंक थी चुका है फीमेल एग्रीकल्चर प्रोग्राम भी कंदियूं आहिनि छा बेहतरीन सपोर्टिंग अदाकार मेल सपोर्टिंग कैरेक्टर मेल दी नॉमिनेशन नॉमिनीज आर सपोर्टिंग कैरेक्टर सपोर्टिंग एक्टर Nominations for Best Supporting Actor: Sadruddin Bahucho, Ejaz Kolachi, Shiraz Suro, Ejaz Fullo, Javed Khokhar, Mohsin Sumro. तव्हां छा था सम्झो कंहिंजे लाइ अवॉर्ड आहे ज़ोर सां शिराज सुमरो साहब शिराज सुमरो मुंहिंजो तमामु सुठो दोस्त शिराज सुमरो जिते बि हुजे सपोर्टिंग एक्टर जो अवॉर्ड वसूल मूं सां गॾु एतिरा ई ड्रामा कयूं मूं सां गॾु सपोर्ट कयूं अञा मत कम में आहिनि शिराज सुमरो तमामु सुठो इंसान तमामु सुठो एक्टर शिराज सुमरो शिराज सुमरो जे लाइ ताड़ियूं वॼायो जंहिं कमु कयो आहे हिन सां बेहतरीन सपोर्टिंग एक्टर्स अवॉर्ड फीमेल बेहतरीन सपोर्टिंग बेस्ट सपोर्टिंग एक्टर्स फीमेल बेहतरीन अदाकारा सपोर्टिंग अदाकारा फीमेल अच्छा थोड़ो शिराज साहब ॻाल्हाईंदो छो त उहो अॻु में टीचर बि आहे त उहो कुझु ज़रूरु मैसेज ॾींदो हिकिड़ो अल्लाह खर जियन मंदियूं चंजे मन में वाह। असां ऐं पिरिन जूं उमेदूं पसंद तेहा पोइ मरन सड़ी इन ई सूर में वाह 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 ही जेकी मूंखे सनत मिली आहे ही मुंहिंजी काउशन जो नतीजो आहे मां 1990 खां फन जी दुनिया में पेर पातो ऐं मुंहिंजो पहिरियों ड्रामो स्टेज जो ड्रामो गोरीलो ड्रामो हुयो जेको हिकु वॾो इनकलाबी ड्रामो हुयो उन खां पोइ इहो मुंहिंजो सफ़र शुरू थियो ऐं मां लतीफ़ साईं जे हिन शेर सां मां पंहिंजे हुन फन जी जेका वज़ाहत कंदुसि त पाणियारी सिर बेड़ो जरते पखी जीअं असां सॼण तीअं रहियो आहे रूह में वाह 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 खोड़ सारियूं ताड़ियूं मूंखे लॻे थो हिनखे अॻु में ई ख़बर हुई त हिनखे अवॉर्ड मिलंदो एनिमेशन बेहतरीन सपोर्टिंग एक्टर्स फीमेल बेस्ट सपोर्टिंग एक्टर फीमेल ऐं अचो नॉमिनीज त स्क्रीन ते ॾिसूं केरु आहे ॾिसूं था नॉमिनेशन में केरु आहे Nominations for Best Supporting Actress: Noor Ali Shah,
रुखसार मेमन, तैयबा बलोच, महमूदा लाखो, फौजिया समन, मुमताज समन, फिजा मलिक, रिदा खान, Thank you, expectations shine. Kera. Best supporting actress. યાદનાન का बोल કેમ છે બાર વાગે હલો નીકળો आगा साहब देखो आओ अनाउंस करना अमीन भाई आपने नहीं देखा था रुखसार मेमन रुखसार मेमन स्टेज છે मुस्कुराहटन जी मालिकानी रुखसार मेमन जल्दी क्यों गए रुखसार जी जल्दी अचो स्टेज पे छो त अञा मेन अवॉर्ड्स बाकी आहिनि मुंहिंजा ऐं अनीता जा એ સુભાણે તાઈ મુલતવી કરે છે જો रुखसार मेमन सुराब दुख में हूंदी आहे मुस्कुराईंदी रहंदी आहे मुड़काईंदी रहंदी आहे वाह वाह अवॉर्ड रुखसार मेमन तमामु सुठी शख्सियत जी मालिकानी बि आहे ऐं तमामु सुठी एक्ट्रेस बि आहे खोड़ सारियूं ताड़ियूं रुखसार मेमन जे लाइ पंहिंजे कुलीग जे लाइ एप्रिशिएट कयो पंहिंजे कुलीग खे शोएब अबड़ो, अली रजा कटबर, हैदर कादरी, पारस मसरूर, उमेर भुट्टो, अदनान गबूर, लास्ट में आयो अदनान गबूर ऐं अनाउंस करण जी ज़रूरत ई न आहे गुलशन साहब अवॉर्ड ॾियो मूंखे त मां हितां पोयां निकिरी वञा हैदर कादरी हैदर कादरी बेस्ट एक्टर जो अवार्ड हासिल करने वाले हैदर कादरी भरपूर तारीफ दी वञे हैदर कादरी लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं हैदर कादरी जे लाइ तमामु सीनियर एक्टर आहे स्टेज जे ज़माने खां अॼु ताईं ऐं मुंहिंजो उस्ताद रही चुको आहे मूंखे सेखारियो बि अथसि मूं सां गॾु नॉमिनेशन मुंहिंजे लाइ इहो बि एज़ाज़ आहे कि मूं सां गॾु नॉमिनेट थियो आहे ऐं कुझु ॻाल्हाईंदा त पोइ थोरी देरि हिन खां पोइ लास्ट अवॉर्ड हैदर कादरी काफ़ी देर भी थी वही आहे यकीन अवां सभु थकिजी भी पिया आहियो घणो टाइम न वठिबो तव्हांजो थैंक यू सो मच ही जेका एप्रिसिएशन मिली आहे यकीन कयो बाक़ी दिलि ख़ुशि थिए थी ऐं मूंसां गॾु जेके ॿिया एक्टर्स नॉमिनेट थियल हुया नो डाउट इहे सभु हिक ॿिए खां वधीक पावरफुल हुया मूंखे इहो कोन हो छो जो पारस मसरूर तमामु वॾो आर्टिस्ट आहे अली रज़ा कटवर हुजे या अदनान गबोल मां पाण हिननि जो फैन रहियो आहियां पर हाणे मूंखे हीउ अवॉर्ड मिलियो आहे थैंक यू सो मच एवरीवन कॉन्ग्रेचुलेशन हैदर कादरी तमामु सुठो एक्टर बस ॿाहिरि वञी अवॉर्ड फौरन मूंखे ॾेई छॾिजो बेस्ट फीमेल एक्ट्रेस जी नॉमिनेशंस था जेके खणियूं बेस्ट फीमेल एक्ट्रेस नॉमिनीज आर nominations for Best Actress: Fahida Ablo, Anita Zafar, Ruby Ali, Tanya Hussain, Umaira Mughal, Sabah Khan. Kill! तानिया हुसैन चन्ना बेस्ट एक्टर से अवार्ड तानिया हुसैन चन्ना तानिया खोड़ मुबारकूं तव्हांजे घर में 2 अवॉर्ड हिकिड़ी तव्हांजी अमीअ जे लाइ आपा शफीरा चन्ना जे लाइ ऐं हिकिड़ो अवॉर्ड बेस्ट एक्टर तानिया हुसैन चन्ना तमामु सुठी एक्ट्रेस तमामु सुठे
इख़लाक़ रखंदड़ मालिक हाँ तव्हां नथो वणे अवार्ड त मूंखे ॾेई छॾिजो, कोई टेंशन न आहे। यू आर अ बेस्ट एक्ट्रेस इन यंग सिंध अवार्ड। खोड़ सारी ताड़ियूं तानिया जे लाइ, एप्रिसिएशन जे लाइ। अॻिते हली तव्हां बि बेस्ट एक्ट्रेस इंशाल्लाह तव्हांखे बि अवार्ड अॻिते मथे साल तव्हां नॉमिनेट थींदो, तव्हांखे मिलंदा रहंदा। खोड़ सारियूं ताड़ियूं तानिया हुसैन चन्ना जे लाइ। हिन जी वालदा जी आपा शबीरा चन्ना जी वॾी ख़िदमतूं आहिनि सिंधी ड्रामे में। तानिया कुझु ॻाल्हाईंदी ऐं अम्मी मुदती। पहिरियों त सभिनीनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। मूंखे यकीन न हुयो त मूंखे अवार्ड मिलंदो। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि त मां पंहिंजी ख़ुशी बयानु करे सघां तव्हां सभिनी जे साम्हूं। ऐं तव्हांजो प्यार आहे, तव्हां सभिनी जो क़ुर्ब आहे, तव्हां सभिनी जूं दुआऊं आहिनि जंहिंजे करे मूंखे हे अवार्ड मिलियो आहे। त अदा गुलशन शेख खे चवंदमि अदा थैंक यू। ऐं अहिड़ा अवार्ड शो थियणा घुरिजनि। हे जीअं असांजी अम्मी चवंदी आहे त हे अवार्ड असांजो जियापो आहिनि। अदाकार जेके बि आहिनि, फ़नकार आहिनि, असांजो जियापो आहिनि। ऐं हिन सां असांखे ख़बर पवे थी त असां जेकी महिनत कई आहे उहा सभिनी ॾिठी आहे ऐं असांजी महिनत रंग लाई आहे। शायदि मुंहिंजी महिनत रंग लाई आहे जंहिंजे करे हे अवार्ड मूंखे मिलियो आहे। मां ख़ुशि नसीब आहियां। अलीगुल मला चयो सच्ची सभिनीनि जा बस दुआ में हमेशा यादि रखंदा। अलीगुल मला अवार्ड मिली वियो बस हुन लाइ सभु सच आहिनि। हाणे ॿ लफ़्ज़ असीं सिंध असेंबली स्पीकर आगा सिराज दुरानी साहब खे चवंदासीं त हिन तक़रीब बाबति ॻाल्हाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां अॻु में त मां गुलशन शेख साहब खे, हुनजी सॼी टीम खे ऐं जेके बि सिंधी चैनल्स पार्टिसिपेट कयो आहे, हिते जेके बि उन में वर्किंग हली आहे, उन सभिनी खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद थो पेश कयां। ऐं उहे एक्टर्स, एक्ट्रेसिस, डायरेक्टर्स, राइटर्स जेके बि अवार्ड मिलियो आहे, उन्हनि सभिनी खे बि मां मुबारकबाद थो ॾियां त हे ॾाढो हिकिड़ो सुठो क़दम खयो वियो आहे अवार्ड ॾियण जो। इन जे करे जो जॾहिं अवार्ड मिले थो परफॉर्मर खे, केर बि हुजे, कहिड़ी बि हैसियत में हुजे, त हुनजी हिकिड़ी एप्रिसिएशन थिए थी। हुनखे तव्हां टीवी ते या मूवीज़ में या कंहिं ड्रामे में ज़रूरु ॾिसंदा हूंदव, पर जेका शइ एप्रिसिएशन थिए थी उहा हुनखे डायरेक्टली इफेक्ट करे थी। उहा हुनखे हिकिड़ी ख़ुशी थी ॾिए, उहा हुनखे हिकिड़ो बूस्ट थी ॾिए त मां लाइक़ु हुयुमि त मूंखे अॼु हे अवॉर्ड मिलियो। मां महिनत कई, मां प्रूफ कयो दैट आई एम वर्थ गेटिंग दिस अवॉर्ड। इहे शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांजे स्पेशली हिन सूबे में सख़्तु ज़रूरत आहे। मां जॾहिं अॻो हिते आयुमि, मां ॻोठो पियो अचां, सो जीअं घिरी आयुमि मां माहौल ॾिठो, वरी अवॉर्ड ॾिठा। मूंखे ईअं लॻो जंहिं ज़माने में मां अमेरिका में पढ़ंदो हुअमि, उते ऑस्कर अवॉर्ड्स थींदा आहिनि, अञा ताईं थींदा आहिनि, तव्हां बि ॾिठा हूंदा। उहा बि हिकिड़ी एप्रिसिएशन थींदी आहे, पर उहा इंटरनेशनल लेवल ते आहे। उहा सॼी दुनिया जा एक्टर्स ऐं एक्ट्रेसिस, डायरेक्टर्स, मूवी मेकर्स ऐं ड्रामा आर्टिस्ट सभिनी जे लाइ थींदा आहिनि। त हिते मूंखे ॾाढी ख़ुशी थी त असांजे नंढड़े सूबे में एॾो वॾो प्रोग्राम गुलशन साहब ऑर्गेनाइज़ कयो आहे ऐं डूइंग वेरी वेल। ऐं ॿियो इहा बि ख़ुशी थी त तव्हां सभु आराम सां वेही ॾिसो बि पिया, ॿुधो बि पिया ख़ामोश सां। ऐं मौसम बि माशाअल्लाह सुठी थी वई आहे ॿाहिरि माना इन पासे ॾे। सो इहे शयूं असांखे थियणु खपनि। ऐं असांजो सकाफ़त खातो जेको आहे उनजो बि मां शुक्रगुज़ार आहियां जंहिं इहे खयो आहे। असांजो यंग मिनिस्टर आहे सरदार अली शाह साहब, जेको कल्चर डिपार्टमेंट खे अॻिते वधाए पियो। ऐं असां हुनखे इहो बि चवंदासीं त छड़ो वॾे शहर में न, एॾा बि शहर नंढा आहिनि जिते अहिड़ी एक्टिविटी थियणु खपे। ऐं हिते
हिते अञा बि हिकिड़ी ॿी शइ आई डोंट नो मुंहिंजे अॻ में थी वई आहे मुंहिंजे अचण खां अॻ में या न, पर हिकिड़ी सूफ़ीज़म ते असांखे हिकिड़ो वॾो चैप्टर रखणु खपे। इन जे करे जो सूफ़ीज़म असांजी हिस्ट्री आहे। जीअं असां सूफ़ीज़म में वञूं था, असां पंहिंजे कल्चर में वञूं था, त असां वटि वॾे में वॾो जेको मिसाल आहे दुनिया में तव्हां ॾेई सघो था त तव्हांजो कल्चर केतिरो पुराणो आहे। तव्हां वञो मोहन जे दड़े 5000 BC मोहन जे दड़े जी हिस्ट्री आहे। ऐं हे उहो मोहन जो दड़ो आहे जंहिंखे इंटरनेशनली दुनिया सुञाणे थी ऐं सॼी दुनिया खे ख़बर आहे सिंधु दरिया काथों शुरू थो थिए, कीअं मोहन जे दड़े खे क्रॉस कंदो। उन ज़माने में जॾहिं बंदि न हूंदा दरिया खे त इहे लेटा ईंदियूं ऐं शहर ॿुॾी वेंदा, पर मोहन जो दड़ो अञा बि उते आहे। हिन वक़्तु उहो शहर न आहे, पर हुन जा र्यूम्स ॿुधाइनि थियूं त उहो 5000 साल पुराणो आहे ऐं हुनजी हिस्ट्री आहे ऐं हुनजी हिस्ट्री सां असांजी हिस्ट्री मिलंदी आहे। मां जिते बि वेंदो आहियां स्पीकर्स जी कॉन्फ्रेंसिस में, मां उते कोट कंदो आहियां असां पंहिंजी कल्चर खे। इन जे करे जो ॿाहिरनि मुल्कनि में उहे कोशिशि कंदा आहिनि त असांजो इलाही वॾो कल्चर आहे, 50 साल पुराणो आहे, 100 साल पुराणो आहे, 200 साल पुराणो आहे। जॾहिं मां हुनखे ॿुधाईंदो आहियां त बाबा तव्हां त कुझु बि न आहियो, असां त 5000 BC बिफोर क्राइस्ट जा असां इंसान आहियूं। हे दरिया उन ज़माने जो आहे, हे मुल्क उन ज़माने जो आहे। तो अजरक तव्हां ॾिसो, अजरक जी प्रिंट तव्हांखे मोहन जे दड़े में मिलंदी, सिंधी टोपी जेकी आहे तव्हांखे मोहन जे दड़े में तव्हांखे मिलंदी। इहा असांजी हिस्ट्री आहे, इहो असांजो कल्चर आहे। ऐं हे जेको शो गुलशन साहब कयो आहे पंहिंजी सॼी टीम सां, सीरियसली मुंहिंजे दिलि जे गहराइनि सां दिलि मुंहिंजी ख़ुशि थी आहे। पहिरियों दफ़ो मां अहिड़ो शो ॾिठो आहे। तव्हां जॾहिं बि मूंखे घुराईंदो मुंहिंजे तरफ़ां जेकी बि तव्हांखे मदद खपे, जेके बि असेंबली में तव्हांखे लेजिस्लेशन करणी आहे असांजे कल्चर जे बारे में, असांजे एक्टर्स जे बारे में, असांजे डायरेक्टर्स जे बारे में, इंशाअल्लाह तव्हांजी मां खुली दिलि सां मदद कंदुमि। तव्हां सभिनी खे मां दावत बि ॾियां थो त जॾहिं बि इजलास शुरू थिए तव्हां अची सघो था डेलीगेशन्स में ऐं तव्हां वॉच करे सघो था। इन करे जो तव्हां बि वोटर्स आहियो, कंहिं न कंहिं पार्टी जा ज़रूरु हूंदव वोटर, ज़रूरु मेजॉरिटी पीपल्स पार्टी जी आहे त घणा उतां जा हूंदा, बट एनीबडी कैन कम। असांजे हिते मुंहिंजो सेक्रेटरी साहब बि वेठो आहे, तव्हां हुन सां कॉन्टेक्ट करे सघो था। हिकिड़ो ॾींहुं अॻु में तव्हां लिस्ट ॾियो त हेतिरा असांजा फनकार, डायरेक्टर, फोटोग्राफर, एक्टर ईंदा। आगा साहब हिकिड़ो मुतालबो आहे जी, सिंध असेंबली में फनकारनि जी कोटा रखो, नौकरीअ जी कंहिंजी नौकरीअ जी कोटा रखो न फनकारनि जे लाइ सिंध असेंबली में। मां त चवंदुमि कोटा न रखिजे, फनकारनि खे ॾिजे नौकरियूं। ताड़ी थी वञनि, भरपूर ताड़ी थी वञनि। उन्हनि जे लाइ का कोटा न हुजे, उनखे ॾिजे, उन्हनि खे बूस्ट ॾिजे। हूअं त कल्चर डिपार्टमेंट जे थ्रू हिकिड़ो तरीक़ेकार आहे जंहिंमें फनकारनि खे को मां सम्झां थो फंड वग़ैरह मिलंदो हूंदो, पर जॉब्स जे लाइ जीअं तव्हां अप्रोच कंदव, जीअं तव्हां को अहिड़ो सिस्टम ठाहे ॾियो त मां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां, मां ज़रदारी साहब सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां ऐं मां कोशिशि कंदुमि त तव्हांखे मैक्सिमम जेको बि बेनिफिट खपे मां तव्हांखे करे ॾींदुमि। आख़िर में मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां मूंखे हिते दावत ॾिनी ऐं हिते एॾो वॾो शो कयो ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, अहिड़ा शो पैक कयो ऐं माण्हुनि जा माइंड जेके डाइवर्ट कयो ॿियनि तरफ़नि ॾे, जेके जहिड़े तरीक़े सां माइंड जिते हलंदियूं उन खां बहितर आहे असां पाण में गॾिजी वेहूं, ख़ुशियूं मल्हायूं ऐं असां पाण जो कल्चर जेको आहे दुनिया खे ॿुधायूं। तो इहे चंद वर्ड हुया। तव्हांजी वॾी महिरबानी। इंशाल्लाह वरी जॾहिं घुराईंदा तव्हां वटि हाज़िर पड़ंदासीं। वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू। बहुत सारी ताड़ियों आकाश राज दुरानी साहब जे लाइ।
झुका थो पयो काबिल गौर आए शेर की तरफ तवज्जो हो जाए हुआ निहारे नथी मां झुका थो पयो आखिरी बंदुआ हुन किया पोर जो जियारे नथी मामर थो पयो यादगिरियूं संभाल कमी यादगिरियूं संभाल कमी गई कहीं बिछोड़े जैसा कमी गई जो तगड़ हली सखदिया पुछ जो तगड़ हली सखदिया हिकड़ो नंढड़ो सवाल कमी जगमू जो निसार कमी गई जे पार नाम यादो है शेखदास साहब वो सखी पिया मिली टचे चांदनी
जुदा भी है तेरा क्या कहना, तू मिला भी है तू जुदा भी है तेरा क्या कहना।